मीर गुलाम अमन टालपुर थियणो आहे, उहो टंडे बागे वारो मीर गुलाम अमन टालपुर थियणो आहे, सूमार खोसे जे ॻोठ वारो जेको मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर खे चवे थो त बाबा मुंहिंजे ॻोठ में मूंखे प्राइमरी गर्ल्स स्कूल खोलणी आहे। हाणे प्राइमरी गर्ल्स स्कूल उन ॻोठ में खुले तॾहिं जॾहिं प्राइमरी जी का गर्ल्स टीचर खे मिले, माई खपे जेका पढ़ाए सघे ॿारनि खे। उन ज़माने में पढ़ियल हो ई कोन, 1919 में किथां बदीन में जेको आहे तव्हां सम्झो त का पढ़ी लिखी माई हूंदी जेका गर्ल्स स्कूल हलाए सघंदी। चई मूंखे हैदराबाद मञा हथ करे ॾे, हीअ हैदराबाद में पढ़ाईंदो हुजे मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर, जंहिं इहे पंहिंजा गीत लिखिया, वाड़े तारा गोल तारा, सांझी टाणे निकिरो था, उभ सॼे में पकड़ो था, हीअ 12 गीत लिखण वारो, ग़ुलामी ऐं आज़ादी जा इबरतनाक नज़ारा, हिकिड़ो ज़बरदस्त किताबु आहे, पढ़ण जहिड़ो किताबु आहे मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर जो। उनखे चए थो वठी अचो, वियो आहे हैदराबाद में हिकिड़ी माई सां ॻाल्हाए थो, उहा फीमेल टीचर उनखे चवे थी त बाबा आउं हिते ईअं कीअं हलंदुसि, मूंखे चऊं ते घणी पघार, मूं चयो अहिड़ो कयां जो इहो मुसाफ़िर भॼी वञे हलियो मोहम्मद सिद्दीक त जीअं आउं वञी टंडे बागे में न रही सघां। हाणे टंडे बागे में कचा रस्ता, बैलगाॾियुनि जा सफ़र उन ज़माने में, ऐं बैलगाॾियुनि ते चढ़ी टंडे बागे खां हैदराबाद पुॼणो। सो हुन माई बि अहिड़ा वठी हिनखे लहरायसि जो चईंदा हाणे मोहम्मद सिद्दीक वरी मोटंदो ई कोन वापसि। की शर्त कहिड़ा, टी शर्त या चवण पंजूण ते पघार खपे मूंखे बि मथे, मूंखे पको घर खपे उते रहाइश लाइ, मुंहिंजी सॼी फैमिली उते हलंदी, उनजे खाधे पीते जो इंतज़ाम उनखे करिणो आहे। हाणे एॾा सारा शर्त रखण खां पोइ जॾहिं उहो खणी अची मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर गुलाम अमन टालपुर खे ॿुधाए थो त मीर गुलाम अमन टालपुर चए थो मूंखे सभु शर्त क़बूल आहिनि, ऐं पंहिंजी हवेली ख़ाली करे न्याणी खे राईंदुसि, पर हितां जूं न्याणियूं पढ़णु खपनि।